टंडे मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत तरक़ी पसंद अंजुमन मुहफ़िन जे तरफ़ां जग मशहूर दुनिया जे ॾाहे कम्युनिस्ट फ़िक्र जे बानी कार्ल मार्क्स जे मार्क्सी फ़लसफ़े जे अख़लाक़ियात बाबति लेखक राजा अनवर जे कलमी पोरे सां छपियल किताब जे तर्जुमे कंदड़ नौजवान अदीब राजा अल्ताफ़ जे अदबी पोरे खे फ़िक्री वेहक ज़रिए मञता तौरु साराहियो वियो। इन मौक़े ते कलमकारनि केटी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त राजा अनवर जे तर्जुमो थियल किताब जो असांजे नौजवान दोस्त राजा अल्ताफ़ कयो आहे सिंधी में मार्क्सी अख़लाक़ियात ॾाढो तर्जुमो किताब बि सुठो आहे ऐं किताब में ख़ासि तौर ते जेको ओलह जी जेका लिबरल अख़लाक़ियात तरकीद आहे उहो ॾाढो सुठो हुन जो पासो आहे ऐं किताब जो तर्जुमो बि ॾाढो सुहिणी सिंधी में कयल आहे ऐं सलीस सिंधी में कयल आहे। मां सम्झां सिंधी ॿोलीअ में फ़िक्री मौज़ूअनि ते किताब तर्जुमो थियणु खपनि, लिखण बि खपनि ऐं इहा रिवायत अॻ में बि आहे, तेज़ थियणु खपे वधीक। ऐं अॼोकी वेहक हर लिहाज़ खां शानदार थी, जंहिंमें कामिल बख़्शल थले ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि ॾाढो सुठो ॻाल्हायो ऐं तमामु बुनियादी सुवाल साम्हूं आया, गुफ़्तगू थी। सम्झां थो त अहिड़ियूं वेहकूं इंतिहाई ज़रूरी आहिनि ज़हन जी सिहत लाइ, समाज जी फ़िक्री सिहत लाइ। बाक़ी न त हुकुमराननि जो हिसाब किताब त इहो आहे त चरिया खरिया थिया घुमंदा वठो, बसि दावाऊं न कयो पंहिंजी धरती ते वसीलनि ते पहाड़नि ते, उहे असांजा आहिनि। सो अहिड़ियूं वेहकूं थींदियूं त पाण वारस बि थींदासीं पंहिंजे वसीलनि जा। ॿोली जा बि हिकिड़ा टेस्ट थियनि था ऐं इल्मनि जा टेस्ट थियनि था। सो फ़लसफ़े जा किताब हुजनि, साइंस जा किताब हुजनि या तनक़ीद जा किताब हुजनि, तारीख़ जा किताब हुजनि, उहे तर्जुमो करणु खपनि। ऐं असांजी सिंधी ॿोली में उन किताबनि जी बि तमामु घणी खोट आहे, ज़रूरत आहे। सो उन ख़्याल खे नज़र में रखी किताब जेको आहे मूं तर्जुमो कयो ऐं हिन ते अॼोकी जेका वेहक हुई उन में असांजे सिंध जे नाले वारनि दानिश्वरनि जामी चांडियो साहिबु ऐं कामिल बख़्शल थले ऐं ॿियनि दोस्तनि ॾाढो तफ़सील सां सुठे नमूने उन ते ॻाल्हायो, किताब ते, मार्क्सनि ते ऐं मुख़्तलिफ़ जेके बि सवाल आहिनि सो उन ते सुठे नमूने गुफ़्तगू कई। मार्क्सी अख़लाक़ियात ते जेका ही किताब ते वेहक थी आहे उहा ॾाढी शानदार थी आहे ऐं असांखे मार्क्सी फ़िलसफ़े ऐं अख़लाक़ियात खे सम्झण जो बहितरीनु मौक़ो फ़राहम थियो आहे। सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद खान जी ही शाख हमेशह अहिड़ा सुठा प्रोग्राम मुनक़द कराए रही आहे ऐं असां इहो ॼातो ऐं काफ़ी सवाल जेके हुआ असांजे ज़हन में उहे सम्झ में आया। ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम थियो ऐं वॾो नॉलेजेबल ऐं जामी चांडियो साहिबु ऐं ॿियनि दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो ऐं नौजवाननि खे सुवालनि जा जवाब जेके तसली बख़्श ॾिना ऐं अहिड़े क़िस्म जा इल्मी ऐं अदबी प्रोग्राम नौजवाननि लाइ मुस्तक़बिल लाइ उत्साह जो सबबु बनबा। मार्क्सी अख़लाक़ियात जे हवाले सां जेका अॼु फ़िक्री वेहक थी उन में आउं सम्झां थो जंहिं क़िस्म जा मुक़रर हुआ, जंहिं क़िस्म जो मवाद हो ऐं जंहिं क़िस्म जी डिबेट डिस्कशन थी, उहा यकीनन असांजे नौजवान नसुल खे किताबनि ॾांहुं वरी रुजू करण ते मजबूर कंदी ऐं उहो दौरु मोटी ईंदो जो असां वरी इन्हनि फ़िक्री वेहकुनि जे वसीले पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी क़यादत जी चूंड कंदासीं जेका असांजे लाइ फ़िक्रमंद ऐं लाभाइता नतीजा ज़रूरु खणी ईंदी। कार्ल मार्क्स जे अख़लाक़ियात बाबति फ़िक्र अॼु जे जदीद दौर में नौजवान नस्ल लाइ हिन किताब में तमामु घणी मालूमाती ॼाण हासिल करण जो मौक़ो फ़राहम कयो वियो आहे, जंहिं मां नौजवान पंहिंजे रोशन मुस्तक़बिल ॾांहुं अॻिते क़दम वधाए सघनि था। कैमरामैन टीम सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KTN न्यूज़, टंडो मोहम्मद खान।